नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ आहे। पाकिस्तानी सामूंडी फ़ौज जे सरबराह एडमिरल नवीद अशरफ क़तर जो दौरो कयो आहे। ISPR मूजिबि नेवल चीफ जूं क़तर जे चीफ ऑफ स्टाफ ऐं क़तरी अमीर नेवल फोर्सिस जी कमांडर सां मुलाक़ातूं थियूं आहिनि। मुलाक़ात में इलाइक़ाई मेरीटाइम सिक्योरिटी ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई आहे। ISPR मूजिबि एडमिरल नवीद अशरफ नेवल बेस इमामुल हौल जो दौरो कयो आहे ऐं क़तरी अमीरी बहरियाजी जहाज़नि जो मुआइनो बि कयो आहे। ISPR मूजिबि पाक बहरिया जे सरबराह एडमिरल नवीद अशरफ मोहम्मद बिन गानिमुल गनीसिम नेवल अकेडमी जो बि दौरो कयो आहे, जॾहिं त नेवल चीफ खे क़तरी सामूंडी फ़ौज जे सघ बाबति ब्रीफिंग बि ॾिनी वई आहे। अहम ख़बर आहे, पाकिस्तानी सामूंडी फ़ौज जे सरबराह एडमिरल नवीद अशरफ क़तर जो दौरो कयो आहे। ISPR मूजिबि नेवल चीफ जूं क़तर जे चीफ ऑफ स्टाफ ऐं क़तरी अमीरी नेवल फोर्सिस जे कमांडर सां मुलाक़ातूं थियूं आहिनि।